अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां गुलहसन बुरफत। अॼु असीं हिन पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं वॾेरो साहिब ॾुधर जो। कोस्तान जी पथरेली ऐं लटासी सरज़मीन पंहिंजे झोल में केतिरनि अमल माणिक मोचन खे जनम ॾिनो। अहिड़नि ई हरदिल अज़ीज़ शख़्सियतनि मां खीरथड़ कांबू कलेर ऐं झटी जबल जे हसीन वादी अहम ॻोठ करचात में रहंदड़ मरहूम वॾेरो साहिब ॾुधर हिकु हो। हीउ इंतिहाई ईमानदार इंसान हो। संदसि सचाई ऐं ईमानदारी ॾिसी मलिक सिकंदर ख़ान खेसि कोस्तान जे राजनि जे फ़ैसिले जो अमीर मुक़ररु कयो। संदसि फ़ैसिला सचाई ऐं ईमानदारीअ ते ॿधल हूंदा हुआ। वॾेरो साहिब ॾिनो राज ॾुधर जे 7 पाड़नि जो चूंडियल वॾेरो हुयो, पर ॿिया बि केतिरा ई राज खेसि पंहिंजो सम्झंदा हुआ। फ़ैसिलनि में वेठल ॿई धुरियूं केॾियूं बि कावड़ में हुजनि, पर संदसि कचहरीअ में वेही सभु संदसि ॻाल्हियूं ख़ामोशीअ सां ॿुधंदा हुआ। पाण फ़ैसिले में पुराणे वक़्त जा किस्सा बयानु करे धुरियुनि खे मुतमिन करे पोइ फ़ैसिले जी फ़तवा कढंदा हुआ। वॾेरो साहिबनि जे कयल फ़ैसिले सां केतिरा ई अहसास ऐं खून रेज़ीअ जे क़रीब फ़ैसिला निबिरिया। संदसि फ़ैसिले खे ॿई धुरियूं ख़ुशीअ सां क़बूल कंदियूं हुयूं। पाण हमेशह माने खे मेठ ऐं मोहबत जी तलक़ीन कंदा हुआ ऐं पाण महिमान नवाज़ माण्हू हो। संदसि ओताक ते सदाई कचहरियूं पयूं हलंदियूं हुयूं। वॾेरो साहिबनु हिकु इंसान दोस्त ऐं तमामु घणो मोहबती माण्हू हुयो। दिलेरीअ में दंग हुआ, कॾहिं बि कंहिंजे साम्हूं न झुकिया, चाहे छो न केॾी वॾी हस्ती हुजे। कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कया। पाण अकुल जा अकाबर हुआ। संदसि ज़हानत खे अॼु बि दुनिया मञे थी। वॾेरो साहिबनि ॾुधर सुंद वाइलाफ खाते में बतौर इंस्पेक्टर मुक़ररु हुआ। पाण शिकारनि लाइ इलाइक़ा गैर हुयो। शिकार करण वारनि वॾनि कामरनि सां बि मुहाद वटकायो खेनि कानून जे हवाले कयईं। सुंद वाइलाफ खाते में खेसि वॾी मञता मिलियल हुई। पंहिंजे ज़िंदगीअ में खेनि वॾनि मरहलनि ऐं मुश्किलातुनि मां गुज़रणो पियो। साईं सरदार मलिक असद सिकंदर साहिब जा ॿांह ॿेली हुआ। मलिक साहिब खे कोस्तान में सियासी तौरु मज़बूत करण में हिन जो किरदारु हो। साणसि कचहरी करण में एॾी त मेठाज हुई जो काफ़ी माण्हू साणसि मुतासिर हुआ। पाण पंहिंजी सॼी हयाती ॿियनि कारण जीअण गुज़ारे छॾी। सॼे इलाइक़े जा माण्हू संदसि वॾी इज़त कंदा हुआ। पाण पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में हिकिड़ी शइ जी कमी महसूसु कंदा हुआ, जंहिं सबबु परेशान बि रहंदा हुआ। खेसि पुट जी औलाद कान हुई, जेका वॾी कमी महसूसु कंदा हुआ। 3 नियाणियुनि जो खेसि औलाद हुयो। पाण पंहिंजी हयाती में सभु मिल्कतनि ख़ासि तौर ते ज़मीन पंहिंजे भाउरनि जे बराबरि हिसा कढी पंहिंजे हिसे जी सॼी मिल्कत पंहिंजे 3 नियाणियुनि जे नाले करे छॾियईं। संदसि ख़िदमत मोहम्मद बख्श, इमाम बख्श ऐं अलादीन कंदा हुआ, जेकी साणसि कठे रहंदा हुआ। वॾी उमिरि सबबु अक्सर बीमार रहंदा हुआ। आख़िरी वक़्त में वॾेरो ग़ुलाम क़ादिर ॾुधर साणसि हमेशह गॾु हूंदो हो। घर खां इस्पताल ताईं ऐं कंहिं बि ज़रूरी कम लाइ खेसि अकेलो वञणु न ॾींदो हुयो। वॾेरो ग़ुलाम क़ादिर संदसि वॾी ख़िदमत कई। आख़िरकार 11 अप्रैल 1995 टे पहिरीं वक़्तु सभिनी खां हमेशह लाइ मोकिलाए वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। संदसि वफ़ात जी ख़बर पूरे इलाइक़े में पहुची वई। हर अखि आली हुई। संदसि जनाज़े में पूरे इलाइक़े मां सवे माण्हुनि शिरकत कई। खेसि आख़िरी आरामगाह ॻोठ जे घर वारी बुठीअ जे क़ब्रस्तान में आलियल अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि वफ़ात ते सरदार मलिक असद सिकंदर साहिब ऐं पूरे कोस्तान जे हर नंढे ऐं वॾे तबिके जे माण्हुनि संदसि तॾे ते अची उज़र ख़्वाही कई। पाण अॼु बि असांजे दरमियान में मौजूदु न आहिनि, पर हर हिकु दिलि में यादि आहे। जॾहिं बि कोई इलाइक़े में अहम फ़ैसिलो थींदो आहे त वॾेरे साहिबनु जी वॾी कमी महसूसु थींदी आहे। दुआ आहे त अल्लाह ताला खेसि वॾेरो साहिबनु खे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾिए। ऐं तव्हां सभिनी लाइ अर्ज़ु आहे त हीअ मुंहिंजा लिखियल चंद अल्फाज़ ॿुधी ज़रूरु महरूम जे लाइ दुआ कंदा। आमीन।